अस्सलाम वालेकुम नाज़रीन पॉडकास्ट देश पाकिस्तान हुन में असांजो मौज़ू आहे त सोशल मीडिया आहे छा ऐं उन जो असुलु इस्तेमालु छा हुजणु खपे। गॾोगॾु उन ते उन जे पॉज़िटिव इस्तेमालु कीअं कजे ऐं जेके नफ़रत अंगेज़ मवाद अचे थो उनखे कीअं रोके सघिजे। अॼु असां सां जेके महिमान आहिनि उहे पाण सीनियर जर्नलिस्ट ऐं लॉबिस्ट आहिनि। साईं जयप्रकाश मोराणी साहिबु, अस्सलाम वालेकुम सर। सर मां चाहींदुसि त सभ खां पहिरियां तव्हां इहो ॿुधायो त सोशल मीडिया आहे छा ऐं हुन जो असुलु इस्तेमालु छा आहे। सोशल मीडिया जेको आहे उहो हिन जदीद दौर जी हिकिड़ी नई ईजाद आहे जंहिंमें जेको केतिरियूं एप्लीकेशन्स ऐं वेबसाइट्स आहिनि जिन ज़रिए माण्हुनि जा समाजी राब्ता मज़बूत थिया आहिनि ऐं मज़बूत थियण ॾांहुं वञी रहिया आहिनि। रोज़ का नई साइट जेका अचे पई। असां वटि जीअं त फेसबुक सभिनी खां वधीक मक़बूल आहे ऐं ट्विटर जेको हाणे एक्स थी वियो आहे उहो आहे। उन में दरअसल जॾहिं इहो शुरू कई हुई त हुनजो मक़सदु इहो हो त माण्हुनि जे विच में जेके वेछा आहिनि उहे घटि थियनि, पर बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में हाणे ईअं थिए पियो त सोशल मीडिया वेछा घटि करण बदिरां वेछा वधाए पई ऐं उनजो ग़लति इस्तेमालु थिए थो। ग़लति इस्तेमालु थियण जो हिकिड़ो बुनियादी सबबु इहो बि आहे त असां आम तौर ते दुनिया खां 10-15 साल पोइते रहंदा आया आहियूं ऐं जॾहिं खां ही कम्यूनिकेशन ऐं जॾहिं खां ही जेको आहे सो डिजिटल शयूं जेके आहिनि सो तेज़ी सां बूम थियो आहे त शयुनि जी असां वटि मशरूमिंग ग्रोथ थी आहे। अचानक शयूं आयूं आहिनि जिन जे बारे में असांखे अॻे ख़बर ई न हुई। तव्हां जेकॾहिं थोरो माज़ी में वेंदो त मतिलबु 20वीं सदी जे आख़िर ताईं जेको आहे सो असां वटि हिकिड़ी PTV ऐं हिकिड़ो रेडियो पाकिस्तान हूंदो हो। ॿियो को जीअं ई जेको 21 सदी शुरू थिए थी त असां वटि जेको सो 50 TV चैनल अची था वञनि ऐं अञा कुझु साल ई गुज़रनि था त पोइ ही सोशल मीडिया इंटरनेट ऐं उनजो हिकिड़ो जहान अची थो वञे। त असांजे लाइ इहा नई शइ आहे ऐं नई शइ हमेशह जेको आहे सो बांदर जे हथ में लठ वांगुरु हूंदी आहे जंहिंजो ग़लति इस्तेमालु थींदो आहे। उन में इहो थिए थो त माण्हू पंहिंजा जेके मफ़ाद आहिनि, पंहिंजूं जेके अदावतूं आहिनि, पंहिंजूं जेके कावड़ूं आहिनि उहे सोशल मीडिया ते उछलाइनि था। असांजा दोस्त चवंदा आहिनि हीअ आलमी उताक आहे जंहिंमें हर को महिमान आहे ऐं उन में आम तौर ते बि ईअं थींदो आहे त ज़िंदगी में असां इहो ॾिठो आहे त हिकिड़ो सिविक सेंस इहो आहे त तव्हां पंहिंजी जेका ज़ाती जाइ आहे उनजी हिफ़ाज़त कयो, ॿिए जी जाइ में मुदाख़लत न कयो। पर हिते ईअं थिए थो त असां उनजी उबतड़ थियूं था। असां ॿियनि जी जाइ में जेको असां मुदाख़लत कयूं था ऐं सोशल मीडिया में हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो फ्रेंड सर्किल हुजे थो त जॾहिं का आउं ॻाल्हि कयां थो त मुंहिंजा जेके 1000, 2000, 5000 दोस्त आहिनि त उहे शमूलियूं ॻाल्हियूं जेको सो उन्हनि ताईं पखड़नि थियूं ऐं मां जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि लिखी थो छॾियां त उन्हनि 5000 मां मुंहिंजे ख़्याल में त 4990 माण्हुनि खे ख़बर न हूंदी त हिननि ॿिनि फ़र्दनि जे विच में पंहिंजा ज़ाती तालुकात कहिड़ा आहिनि, मसइलो कहिड़ो आहे, इन मसइले जी असल जड़ कहिड़ी आहे। पर छाकाणि त हू मुंहिंजा दोस्त आहिनि उन करे हू मुंहिंजो भर खणी बीहंदा ऐं शाम ताईं तव्हांखे जेको आहे सो 2-3 हज़ार गारियूं बि मिली वेंदियूं ऐं 2-3 हज़ार तव्हांजे ख़िलाफ़ु जेके से पोस्टूं बि अची वेंदियूं। उहो ई सबबु आहे त इहो शयूं वधनि थियूं त नफ़रतूं पखिड़िजनि थियूं त पोइ समाज में हिकिड़ियूं वधीक बुरायूं अचनि थियूं। सर इन में जीअं अव्हां ज़िक्र कयो था त जेको आहे तव्हां ॿिनि माण्हुनि जे विच में जेको तालुक़ु थिए थो उन जी ख़बर नथी पए ऐं माण्हू जेको टियों आहे उहो बग़ैर सोचे सम्झो करे थो। इन सां हिकिड़ो ॿियो बि मिसाल ईंदो आहे त कंहिं ज़ाती इंसान जी उन पंहिंजी ज़ाती जेका हरकत आहे या उन ज़ाती जेको अमल आहे पोइ पॉज़िटिव हुजे या नेगेटिव हुजे उन सां जोड़ींदा आहिनि कंहिं क़ौम सां, कंहिं ज़बान सां, कंहिं मज़हब सां, कंहिं फ़िरके सां ऐं पोइ उहा ॻाल्हि हिकिड़ी जाइ ते उन माण्हू खां हटी करे सोसाइटी में हिकिड़ी ॿी जाइ ते हली वेंदी आहे। उन लाइ तव्हां छा सर चवंदो? बिल्कुलु ईअं ई आहे। ॾिसो मसइलो इहो हिकिड़ो त प्रॉब्लम असां सां इहो आहे त असांजी बदकिस्मती आहे त असां जेको आहे उहो हमेशह ॿियनि जे लाइ इस्तेमालु थींदा रहिया आहियूं। असां वटि सिस्टमेटिक तरीक़े सां कहिड़ा बि मक़सदु हुया पर सिस्टमेटिक तरीक़े सां असां वटि में बीछा जेके आहिनि उहे वधाया विया आहिनि। कॾहिं जेको आहे सो सिलेबस जे ज़रिए, कॾहिं कंहिं ॿिए सोर्स जे ज़रिए शयूं वधियूं आहिनि ऐं असां वटि हीउ टियों नस्ल हले पियो जेको इन्हनि विछनि ऐं इन्हनि खे जेको आहे सो जंहिंखे हेट स्पीच चऊं उनखे पढ़ंदे उनखे सम्झंदे जवान थियो आहे। त उन करे उहो असांजे जेको आहे सो हिकिड़े सिरिश्त में शामिलु थी वियो आहे त असीं उन्हनि शयुनि खे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको जदीद दौरु आहे इन दौर में माण्हुनि वटि शयुनि खे डबल चेक करणु, क्रॉस चेक करण जो जेको आहे सो बिल्कुलु टाइम न आहे। उन करे कॉपी पेस्ट जो जान वधियो आहे। तव्हां मुंहिंजा आइडियल आहियो, तव्हां का शइ पोस्ट कई आहे, मां इहो न ॾिसंदुसि हिन पोस्ट जे पोयां करण जो में साईं जो मक़सदु छा आहे, मां इहो उनखे जेको आहे सो कॉपी पेस्ट करे पंहिंजे त तव्हांजे सर्किल खां निकिरी मुंहिंजे सर्किल में अची वई। ईअं जेके मुंहिंजा दोस्त आहिनि जिन जो मूं ते को एतमाद या एतबार आहे उहे वरी उनखे अॻिते वधाइनि था। उन करे शयूं मल्टीप्लाई थियनि थियूं। न त
थियणु ईअं खपे त जेकॾहिं मां छाकाणि त मुंहिंजी जेको फेसबुक पेज आहे या मुंहिंजो जेको ट्विटर एक्स जो जेको पेज आहे उहो मुंहिंजी पर्सनल हिकिड़ी स्पेस आहे। जी मूंखे इहो करणु खपे त उन में उहा शइ हुजे जंहिं ते मुंहिंजी क्रेडिबिलिटी ते असरु न पवे बिल्कुलु ऐं उहा शइ बि क्रेडिबल हुजे। सही पर हिते असां वटि ईअं थिए नथो। जी असीं उछलाए छॾियूं था शइ ऐं उनखां पोइ वरी सुम्ही रहूं था। असां इहो बि नथा ॾिसूं त जेका शइ मूं मार्केट में उछलाई आहे, जेका शइ मूं सोशल मीडिया ते उछलाई आहे, उनजो असरु छा थियो आहे, सही उन ते रिव्यूज़ कहिड़ा आया आहिनि, उन ते कमेंट्स कहिड़ा आया आहिनि, उहो कहिड़े नमूने सां शेयर थी आहे, असां उहो ॾिसूं नथा। ऐं हींअर ॿिए ॾींहुं असीं वञी ॾिसूं था त तेसिताईं जेको सो तमामु घणो पाणी पुलनि हेठां गुज़री वञे थो हलियो ऐं उहा शइ जेका आहे सा कंहिं न कंहिं वॾे नुक़सान जो सबबु बणिजी वञे थी। उन करे असांजी यंगर जनरेशन खे इहो सम्झाइण जी ज़रूरत आहे त हर पोस्ट शेयर करण जहिड़ी न हूंदी आहे बिल्कुलु ऐं हर पोस्ट ते कमेंट करण बि ज़रूरी कोन्हे। ऐं को तव्हांजो कमेंट जेको आहे उहो ख़ुदा न ख़ास्ता इनकलाब बि कोन आणे छॾींदो। बिल्कुलु त उन करे शयुनि खे सोझे सम्झे जेकॾहिं इस्तेमालु कबो त सोशल मीडिया इंतिहाई पॉज़िटिव शइ आहे, जी पर उनजो जेको इस्तेमालु आहे उहो उनखे पॉज़िटिव या नेगेटिव बणाए थो। अच्छा ईअं जेकॾहिं असां सोचूं था एज़ अ जर्नलिस्ट तव्हां खां जेको इहो क्वेश्चन मां कयां थो त असां वटि अॻु में जेका जर्नलिज़म हूंदी हुई उहा इदारा हूंदा हुआ, इदारनि खां जेके शयूं चेक थींदियूं ऐं पोइ जेको पब्लिश थींदियूं या टेलीकास्ट थींदियूं या ब्रॉडकास्ट थींदियूं। पर अॼुकल्ह जेको आहे असांजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती चैनल फेसबुक ते हिकिड़ो को बि मां लोगो खणी ऐं वञा थो ऐं उहो जेका आहे अलाए कहिड़ियूं मां कहिड़ियूं ख़बरूं उनजी अथेंटिकेशन या इन खे कीअं चेक कजेसि? सर सोशल मीडिया जी मुंहिंजे हिसाब में का बि अथेंटिकेशन कोन्हे उसूली तौर ते। मसइलो इहो आहे त मां हिकिड़े अख़बार सां बि कमु वाबस्तु आहियां, हिकिड़े डिजिटल नेटवर्क सां वाबस्तु आहियां। असां वटि जॾहिं शयूं रिपोर्ट थींदियूं आहिनि त उन जा 3-4 चेक हूंदा आहिनि। जी सर रिपोर्टर पहिरीं पंहिंजी तरफ़ां चेक करे मोकिलींदो आहे, पोइ सब एडिटर चेक कंदो आहे, पोइ न्यूज़ एडिटर चेक कंदो आहे या डायरेक्टर न्यूज़ ऐं जेको उहो जेको हूंदो आहे उहो चेक कंदो आहे। उनखां पोइ उहा शइ पब्लिश या ब्रॉडकास्ट या प्रिंट थींदी आहे। बिल्कुलु पर हिन वक़्तु इहो आहे त हर माण्हू वटि पंहिंजो लाइव चैनल आहे। जी एडिटर बि हू पाण आहे, रिपोर्टर बि हू पाण आहे ऐं इवन जेको आहे जज बि हू पाण आहे, फ़ैसिलो बि ॾेई छॾे थो त हीअ शइ हीअं थी वई। सही ऐं बदकिस्मती वरी इहा आहे त काफ़ी सारनि हंधनि ते शयूं ख़ासि तौर ते छाकाणि त हिन वक़्तु अख़बारनि में थोरे न्यूज़ चैनल्स में माण्हुनि जी खोट आहे, रिसोर्सिस जी खोट आहे। हिन वक़्तु असां वटि जेका ख़ासि तौर ते प्रिंट मीडिया ते तमामु पोइ ते वञे पई, त उन करे उन्हनि वटि बि एतिरो टाइम न हूंदो आहे त उहो जेको उहो सेंसिटिव ख़बर ॾिसी उनजी सेंसिटिविटी खे ॾिसी उहो यकदमि पब्लिश करे छॾींदा आहिनि। सही उहा शइ अॻिते हली वञे। तव्हां ॾिठो हूंदो त चङनि भरनि शख़्सियतनि खे असां जेको सोशल मीडिया ते 3-4 दफ़ा मारे चुका आहियूं। माई जिंदो जो मिसाल आहे, सोशल मीडिया ते वीचारी खे 3 दफ़ा मारे चुका आहे, काॾूं खे अवार्ड मिलियो आहे। बिल्कुलु ईअं ई जेको आहे सो असां कॾहिं जेको आहे सो इंडिया में जेको आहे लता खे मारींदा हुआसीं त कॾहिं जेको असीं कंहिंखे मारींदा आहियूं। त इहो शयूं उन करे थियनि थियूं जो उन में कंहिं बि क़िस्म जी का बि न अथेंटिसिटी आहे न उन में कोई चेक एंड बैलेंस आहे। हाणे इहो चेक एंड बैलेंस कीअं थिए इहो पॉसिबल न आहे। सही सर इहो पॉसिबल पढ़ंदड़ ते आहे, इस्तेमालु कंदड़ ते आहे त उहो का बि शइ रीपोस्ट करण खां अॻु में, का बि शइ पंहिंजे जेको आहे सो स्पेस में ॾियण खां अॻु में उनखे 2 दफ़ा डबल चेक करे, क्रॉस चेक करे। ख़ासि तौर ते उहे माण्हू जिन माण्हुनि जी सुठी साख आहे, को सुठो जर्नलिस्ट आहे, को सुठो एक्टिविस्ट आहे, को सुठो उस्ताद आहे, जंहिं माण्हू जे पोयां 100 माण्हू जेको उन्हनि जी ॻाल्हि ॿुधनि था या उन जी ॻाल्हि ते अमल कनि था, उन्हनि खे त तमामु घणो सुचेत रहणो पवंदो त जीअं जेको सो शयूं उन्हनि जे घटि में घटि उन्हनि जी स्पेस सां त बहितर अंदाज़ में थिए। सही सर अच्छा सर ॿी जेका शइ आहे उहा आहे फेक न्यूज़ ऐं प्रोपेगेंडा। हाणे प्रोपेगेंडा जे तौर ते जेके फेक न्यूज़ थियनि थियूं उनखे जेको आहे असां वेरीफाई न कंदा आहियूं। कंहिंजी ख़बर कंहिं सां मुंसलिक करे, माना हितां जी ख़बर इंडिया सां मुंसलिक कंदा आहियूं, इंडिया जी ख़बर पाकिस्तान सां मुंसलिक कंदा आहियूं, पाकिस्तान जी ख़बर अमेरिका सां मुंसलिक कंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर जेको AI जो हिकिड़ो नओं हिकिड़ो सिस्टम आयो आहे जंहिंमें ख़बर ई नथी पए त असुलु छा आहे नक़ुलु छा आहे। इन लाइ थोरो सो तव्हां मां छाकाणि त कम्युनिकेशन सां तालुक़ु रखां थो, ॻाल्हि दरअसल इहा आहे त चेक खां सवाइ ख़बर थींदी न आहे, पर हाणे ख़बर जो को चेक न आहे। उन करे ऐं ॿियो हिकिड़ो मसइलो इहो आहे त हमेशह खां इहो थियो आहे त कुझु न्यूज़ अथेंटिक हूंदियूं आहिनि, कुझु न्यूज़ ड्रॉप कयूं वेंदियूं आहिनि, फीड कयूं वेंदियूं आहिनि। कुझु ताक़तूं, कुझु क़ुवतूं, कुझु फ़र्द, कुझु जमायतूं, कुझु गिरोह अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन क़िस्म जूं ग़लति क़िस्म जूं ख़बरूं फैलाए माण्हुनि जी नब्ज़ चेक करणु चाहींदा आहिनि त हिननि जो हिन ते रिएक्शन कीअं थो अचे। सही सर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हीउ कमु थी वियो ऐं असां करे छॾियो, ख़बर अची वई त बाबा सुभाणे जेको आहे सो हैदराबाद ज़िले जा अंदरि 6 ज़िला नवां ठहनि था, जी त हाणे उन ते माण्हुनि जो रिएक्शन छा थो अचे। रिएक्शन छा इहो हिकिड़ो नब्ज़ चेक करण जो तरीक़ो हूंदो आहे। त
त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बाक़ाइदे जेको ॾिसणु घुरिजे। AI जो त टूल जेको आहे उहो त असांजे लाइ तबाही आहे। उन करे त हिकिड़ो पूरो जो पूरो वाक़ियो विजुअलाइज़ थी तव्हांजे अॻियां गुज़रे पियो। जेसीं तव्हां AI जा माहिर न आहियो या उन्हनि जे टूल्स खां वाक़ुफ़ु न आहियो तेसीं तव्हांखे ख़बर ई न पवंदी त इहा हक़ीक़त आहे या फेक आहे। ऐं बदकिस्मती सां असांजे मीडिया जे इदारनि में एतिरी जेका असां रिस्पॉन्सिबिलिटी न आहे त जेका शइ असीं ग़लति ॾियूं था उन ते असीं सुभाणे सॉरी बि चऊं। मुंहिंजे अखियुनि अॻियां जो मिसाल आहे, मां नालो नथो खणां, हिकिड़े पाकिस्तान जे वॾे न्यूज़ चैनल तां ख़बर हली त फलाणे हंधि ते शहर में जेको सो वाक़ियो थियो, 4 माण्हू फायरिंग कंदा ऐं जेको सो 4 माण्हुनि खे मारे हलिया विया। उते जेके रिपोर्टर खे कंहिं माण्हू ॿुधायो, अधु कलाक खां पोइ उन ई साॻियो चैनल ख़बर ॾिए पियो त उहो फलाणे घर में 4 माण्हू ज़हर पीअण सां मरी विया। मतिलबु त न फायरिंग थी हुई, न 4 माण्हू फायरिंग करे गुज़रिया हुआ, न कंहिं ॾिठो। पर हुन चैनल माज़रत न कई त असांखां ग़लती थी वई। छाकाणि त असीं अॼुकल्ह जेको आहे सो न्यूज़ चैनल ब्रेकिंग न्यूज़ जे तालुक में जेको आहे सो रिपोर्टर्स ते एॾी बम्बार्डमेंट कंदा आहियूं, बाबा फलाणे चैनल ते 6 माण्हू मरी विया आहिनि, तूं 3 कीअं थो लिखी, त तूं 7 कर। पोइ जॾहिं मौक़े ते भले हिकिड़ो माण्हू हुओ हुजे। त इन क़िस्म जी शयुनि में सभिनी खे रेस्पॉन्सिबिलिटी जो मुज़ाहिरो करिणो पवंदो। उहे माण्हू जेके रिपोर्टिंग साइड ते ऑन फील्ड आहिनि। हिकिड़ी ॿी बि बदकिस्मती आहे, अॻे छा थींदो हो त जॾहिं कम्युनिकेशन टूल महदूद हूंदा हुआ त रिपोर्टर ख़ुदि ख़बर वटि हली वेंदो हो। त उहो जॾहिं हली ख़बर वटि वेंदो हो त ख़बर खे चेक कंदो हो, पंहिंजे एंगल सां ॾिसंदो हो। 4 रिपोर्टर उन हंधि ते वेंदा, उन्हनि चइनी जो हिकिड़ो डिफरेंट ओपिनियन, हिकिड़ो एंगल हूंदो। हाणे ख़बर तव्हां वटि रिपोर्टर वटि हली अचे थी। मां प्रेस क्लब जो वाइस प्रेसिडेंट आहियां, पर असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त प्रेस क्लब मम आहिनि जिन साफ़ हिन जा गोॾा चटे छॾिया। सिंडिकेशन थी वई आहे, हिकिड़ो माण्हू ख़बर खणी अचे थो या प्रेस रिलीज़ जी सूरत में ख़बर तव्हां वटि अचे थी, ऐं उहा ख़बर जॾहिं तव्हां वटि अचे थी त उहा ख़बर जेको खणी अचे थो उन पंहिंजे एंगल सां अचे थी, तव्हां उनखे चेक कोन था कयो। ऐं हाणे त वरी प्रेस क्लबनि में बदकिस्मत इहो थियो त हिकिड़ो माण्हू ख़बर लिखे थो, उहो सभिनी अख़बारनि में, सभिनी टीवी चैनल्स ते उहा वञे थी। जेका ग़लती अलफ़ अख़बार में आहे उहा साॻी जी साॻी ग़लती ॿिए से ते अख़बारनि में जेको ॿिए तव्हां ॾिसंदो ईअं थिए थी। इहे समूरियूं शयूं जेके आहिनि उनमें असां, छाकाणि त सहूलियतूं माण्हुनि खे मज़बूत करण लाइ हूंदियूं आहिनि, सहूलियतुनि असांखे सुस्त करे छॾियो आहे। त उन करे असीं शयुनि खे चेक नथा कयूं, शयुनि ते उहो पूरो ध्यानु नथा ॾियूं, ख़बरनि ते उहो पूरो नथा जेको असां सोच कयूं त हीअ ख़बर मूं वटि जेको हमरा फलाणो खणी आयो, उहो छो खणी आयो आहे, उनजे पोयां हुनजो मक़सदु छा आहे, उन मक़सदु ताईं असां नथा पहुचूं, असीं ख़बर ताईं नथा वञूं, उन करे इहे ग़लतियूं थियनि। अच्छा, हाणे जीअं ख़बर ऐं ग़लती जो ज़िक्र था चऊं त ख़बर जी ॿोली, ॾिसो कुझु ज़बानूं ईअं हूंदियूं आहिनि त इस्तेमालु करण में लफ़्ज़ असीं चई त वेंदा आहियूं, पर उन्हनि जो मफ़हूम ऐं मीनिंग कई तरह सां थो अचे। त इन्हनि जी जेके असां सोशल मीडिया ते या किथे बि इवन ब्रॉडकास्टिंग चैनल्स ते या किथे बि उहा जॾहिं ख़बर ठाहियूं था त उनजी ॿोली कीअं हुजणु खपे ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां असां प्रेज़ेंट कयूं ताकी उनजो सही मफ़हूम वञी पहुचे। ॾिसो, हिन में 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हर कम्युनिकेटर जेको कम्युनिकेशन सां वाबस्ता आहे उनजे लाइ पहिरियों बुनियादी जेका आहे उसूल इहो आहे त तव्हां इहा शइ कहिड़े टारगेट ऑडियंस लाइ प्रिंट कयो पिया, कहिड़े टारगेट ऑडियंस लाइ पब्लिश कयो था, तव्हांजो ऑडियंस कहिड़ो आहे, उहो केतिरो पढ़ियलु आहे, उनजो इल्मी शऊर केतिरो आहे, उहो शइ खे कहिड़े हिसाब सां सम्झंदो, उनखे उन ॿोली में सम्झाइणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, असां सिंधी ॿोली सां हिकिड़ो प्रॉब्लम इहो रहियो आहे त असांजा जेके बाअख्तियार बेअख्तियार इदारा आहिनि उहे रुगो उठ जा असां वटि छटी नाला आहिनि उन ते अची बीह रहिया आहिनि। नओं जदीद दौर में असां वटि जेको आहे सो को बि शइ, हाणे मिसाल तौरु जेकॾहिं मां लिखां त फलाणे इदारे जो अकाउंट मुंजमिद थी वियो, न मुंजमिद असांजी ॿोली जो लफ़्ज़ु आहे, न अकाउंट असांजी ॿोली जो लफ़्ज़ु आहे। असांजे ॿोली जे लाइ कमु कंदड़ इदारनि उन्हनि जा मुतबादिल लफ़्ज़ असांखे ॾिना ई न आहिनि। तव्हां अख़बार में ॾिसंदो किथे पघार थी वियो आहे, किथे पघार थी वई आहे। हाणे वरी जेको असांजा मोहतरम हिकिड़े खिते जा असांजा दोस्त आहिनि उहे खेसि खे संदसि जो लिखंदा आहिनि। इहो समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे जेके असांजी ॿोली सां वाबस्ता इदारा आहिनि उन्हनि ते डिपेंड करे थो त उहे घटि में घटि उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके मुतबादिल लफ़्ज़ असांखे ॾियनि त जीअं असां उनखे बहितर नमूने इस्तेमालु करे सघूं। मुबैना तौर ते हीअ थी वियो आहे, मुबैना जंहिं लिखियो आहे उनखां पुछो त मुबैना जो मतिलबु छा आहे, उनखे न ईंदो। त इहे समूरियूं ॻाल्हियूं उहे आहिनि जंहिंमें इदारनि जी इन्वॉल्वमेंट ज़रूरी आहे। जेके इदारा ॿोली जी जेको आहे बहितरी लाइ कमु कनि था, ॿोली जी तरवीज लाइ कमु कनि था, उहे इदारा ऐं जेके इदारा जेके नशरियाती इदारा आहिनि, जेके प्रिंट मीडिया जा इदारा आहिनि, उहे जॾहिं पाण में गॾिजी कमु कंदा तॾहिं शयूं बहितर थी सघंदियूं।
ऐं जेको कम्युनिकेटर आहे उहो पाण बि जॾहिं इहो हसास थींदो त बाबा आउं डान लाइ लिखां थो, उनजो ऑडियंस घटि में घटि ग्रेजुएट आहे, उनखां मथे जेको सो शऊर रखंदड़ माण्हू आहे, ऐं इबरत अख़बार जे लाइ जेको सो ख़बर छापियां थो, जंहिंजो पढ़ंदड़ जेको सो 6हीं 7हीं 8हीं क्लास वारो जेको सो माण्हू आहे, या जेको सो आउं डिजिटल मीडिया चैनल जे लाइ जेको सो लिखां थो, जंहिंजो पढ़ंदड़ जेको आहे उहो दुबई में बि वेठो आहे, त अमेरिका में बि वेठो आहे, त यूरोप में बि वेठो आहे, उनखे जॾहिं आउं सखर जी ख़बर ॿुधायां थो या थर जी ख़बर ॿुधायां थो, त पहिरीं उनखे मूंखे थर ॿुधाइणो पवंदो, त हुनखे ख़बर पए त थर छा आहे, पोइ हुनखे ख़बर पवंदी। जॾहिं त थर जो माण्हू थर जी ख़बर आम हिसाब में सम्झी वेंदो। इहे समूरियूं शयूं ॿिन्ही हंधनि ते ॿोली जे इदारनि जी सतह ते बि तरबियत जी ज़रूरत आहे, असांजा जेके नशरियाती इशायती इदारा आहिनि उन्हनि में बि जेको सो तरबियत जी ज़रूरत आहे। बदकिस्मती सां हिन दौर में तरबियत रही न आहे। असांजी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे, उनखे कोलेबोरेशन करणु खपे इन्हनि इदारनि सां, ऐं सिर्फ़ु पंहिंजा शागिर्द पढ़ाइणु पंहिंजी जॻह ते सुठी ॻाल्हि आहे, पर जेके हाणे असां वटि छा आहे त आम तौर ते जेके मीडिया में पर्सन्स आहिनि उन मां मुंहिंजे ख़्याल में कोई 5% हूंदा जेके मास कम्युनिकेशन जी डिग्री रखंदड़ हूंदा, बाक़ी असांजा आम जेके माण्हू अचनि था उन्हनि जी बि तरबियत जी ज़रूरत आहे। कुझु तरबियत हू पंहिंजे प्रोसेस में कंदा आहिनि, ऐं कुझु शयूं आहिनि जेके टेक्निकल हूंदियूं आहिनि, उहे इन्हनि इदारनि खे करणु घुरिजे। अच्छा, हाणे अचूं था त असांजो जेको इहो मवादु आहे, जेके चइजे त हेट स्पीच आहे, उन जा असरात छा था थियनि सोसाइटी ते, ऐं उन खां कीअं बची सघिजे थो? सर ॾिसो, हेट स्पीच जो असरात त नेगेटिव ई थियणो आहे, पॉज़िटिव त असां हुन मां उमेदु रखी कोन था सघूं। हाणे जॾहिं खां असांजो पहिरीं नेशनल एक्शन प्लान ठहियो हो, ऐं उनखां पोइ जेको सो काफ़ी सारियूं शयूं बहितर थियूं आहिनि, काफ़ी सारा असांजो जेको सिलेबस आहे ख़ासि तौर ते उन मां काफ़ी सारी हेट स्पीच जी जेका घटिताई थी आहे, कढी वई आहे, उन्हनि जूं कमेटियूं ठहियूं आहिनि, कमीशन्स ठहियूं आहिनि, जिन मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो ॾिनो आहे। मतिलबु त कंहिं ज़माने में मूं हिकिड़ो पंजाब जो हिकिड़ो 4हीं क्लास जो जेको पढ़ियो कोर्स, उन में लिखियो हुयो हिंदू असां हमारे दुश्मन है। ऐं जॾहिं ॿारु पढ़ंदो त हिंदू हमारे दुश्मन है, त हिंदू हमारे दुश्मन ई सम्झंदो, पर हिंदू जो मतिलबु हिंदुस्तानी न आहे, हिंदू जो मतिलबु हिते रहंदड़ शहरी बि आहे। ईअं ई जेके ॿियूं कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो जेके असां जंहिंमें हीरोज़ ठाहियूं था मादरत सां, त जेकॾहिं असीं महमूद गज़नवी खे हीरो ठाहियूं था, उनजो सबक़ु लिखूं था, त हुन अची सोमनाथ जा बुत टोड़िया, हुन ॾाढो भलो कमु कयो, त सोमनाथ जा बुत टोड़णु उहो पढ़ंदड़ ॿारु उनखे भलो कमु ई चवंदो। त इहे शयूं उन नमूने ई पकड़िजनि थियूं। त हाणे हिन वक़्तु सरकारी सतह ते तमामु, रियासती सतह ते बहितर कमु थिए पियो, हेड स्पीच जे ख़ात्मे जे लाइ तमामु सुठो जेको सो कमु पियो आहे। ख़ासि तौर ते सिलेबस जे में जेको सो काफ़ी सारियूं शयूं बहितर थियूं आहिनि। पर हाणे छाकाणि त इहो 3 जनरेशन्स जो हिकिड़ो जेको आहे सो आबियारी थियल आहे, त उनखे वरी ख़तमु थियण में बि एतिरो टाइम त लॻंदो, पर पॉज़िटिव साइंस आहिनि। ऐं आउं तमामु घणो पूरो उमेदु आहियां त जंहिं ट्रैक ते असां चढ़िया आहियूं उहो ट्रैक मज़हबी हमआहंगी ॾांहुं वञे थो, उहो ट्रैक मोहबतनि ॾांहुं वञे थो, उहो ट्रैक अमन ॾांहुं वञे थो। ऐं इहा जेका बदअमनी आहे उहो कंहिं बि हिकिड़ी कम्यूनिटी, कंहिं बि हिकिड़े मज़हब, कंहिं बि हिकिड़े सेक्शन लाइ ख़राबु न आहे, उहो ओवरऑल समूरनि असांजे लाइ ख़राबु आहे। उन करे असां नुक़सानु खाधो आहे, असां हाणे उनखे रियलाइज़ कयो आहे त असां नुक़सानु खाधो आहे, ऐं उन करे उमेदु आहे त सुभाणे असांजो जेको आहे सो वधीक बहितर हो। अच्छा, एज़ अ इंडिविजुअल या इनफ़रादी जेको शख़्स आहे, उहो कीअं जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे जंहिंसां इन्हनि शयुनि खे रोके बि सघिजे, इन्हनि खे वधीक न फैलिजणु ॾिजे? सर, पहिरीं त असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे त अक़ीदो फ़र्द ऐं मालिक जे विच जो तालुक़ु आहे। हर फ़र्द खे पंहिंजी आख़िरत पाण संवारणी आहे, पंहिंजी ज़िंदगी पाण संवारणी आहे। ॿियो को शख़्स न हुनजी क़बर छॾाए सघे थो, न हुनखे को जन्नत दोज़ख या जेको आहे सो सर्ग नर्ग ॾियारे सघे थो। बहितर ॻाल्हि असांखे करणु खपे, पर उहो बहितर अंदाज़ में करणु खपे। माण्हुनि खे सुधारे जे लाइ, माण्हू जेकॾहिं असीं सम्झूं था त को माण्हू सुधरियल न आहे, त उनखे सुधारण जे लाइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उनजो अंदाज़ हार्श न हुजणु खपे, उनजो अंदाज़ तज़हीक आमेद न हुजणु खपे, उनजो अंदाज़ सम्झाइण वारो हुजणु खपे। ऐं जेकॾहिं को नथो सम्झे त असांखे घटि में घटि उनखे मारणु न खपे, उनखे सम्झण जे लाइ मौक़ो ॾियणु खपे। जॾहिं असीं इहो सम्झंदासीं ऐं मूंखे जेको अक़ीदो बहितर लॻे थो, मूंखे जेको अक़ीदे जो तरीक़ो बहितर लॻे थो, जेकॾहिं उन ते अमल कयां थो, त मूंखे ॿिए खे बि उहा आज़ादी ॾियणु खपे त हू पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे सम्झ, पंहिंजे शौर मुताबिक़ उन्हनि खे इस्तेमालु करे। असांखे ॿिए ते डोमिनेट न थियणु खपे, ॿिए जो सहकारी थियणु खपे ॿिए सां। ऐं हमेशह ईअं न हूंदो आहे त ई सेखारींदुसि, कॾहिं कॾहिं मूंखे बि सिखणु खपे।
हिक ॿिए खां सिखंदा आहियूं। जेको जंहिं माण्हू खे असां सफ़ा अणपढ़ियल सम्झंदा आहियूं उहे बि कॾहिं कॾहिं असांखे एॾियूं कम वारियूं ॻाल्हियूं सम्झाए वेंदा आहिनि जेको असां पंहिंजे तजुर्बे में न सम्झंदा आहियूं, छाकाणि हर कंहिं माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो आहे। तजुर्बो आहे। ॿिए जे तजुर्बे जो बि एतिराम कयो, ॿिए जे अक़ीदे जो बि एतिराम कयो, ॿिए जी स्पेस जो बि एतिराम कयो, त तव्हांजी स्पेस बि जेको आहे महफ़ूज़ रहंदी, तव्हांजो अक़ीदो बि महफ़ूज़ रहंदो ऐं तव्हां जेको आहे सो वधीक बहितर नमूने सां हिकिड़े हमआहंग मुआशिरे में रही सघो। अच्छा, हाणे असीं जेकॾहिं थोरो हिन ॻाल्हि खे अचूं त डिजिटल जेको हाणे एरा आहे असां वटि, उन डिजिटल एरा खे असां इन कम जे लाइ कीअं पॉज़िटिव यूज़ कयूं? मतिलबु उहे कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ा मतिलबु डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, ॿिया कहिड़ा अहिड़ा क़िस्म आहिनि जंहिंखे घणे मां घणो प्रमोट करे ऐं माण्हुनि सां इंफॉर्मेशन ॾियूं या उन सां अमन पैदा कजे? आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त एवरी बैड न्यूज़ इज़ गुड न्यूज़ फॉर न्यूज़पेपर, पर हक़ीक़त में ईअं न आहे। असांखे छाकाणि त सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जेका आहे उहा शयुनि खे तमामु तेज़ी सां पखेड़े थी। हिकिड़े ॾींहुं अंदरि हिकिड़ी का वीडियो जेकॾहिं वायरल थिए थी त उहो करोड़नि लखनि में जेका आहे सा ॾिसी वञे थी, माना करोड़नि लखनि माण्हुनि ते उहो पैगाम पहुची वञे थो। त पॉज़िटिव शयूं जेको आहिनि उन्हनि खे वधीक प्रमोट कयो वञे। जी मूं तव्हांखे ॿुधायो त अॼु जेका हिकिड़ी आउं हाणे रिपोर्ट करे आयो आहियां त असांजे हैदराबाद जे पासे में हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंमें हिकिड़े मंदर में हिकिड़ो स्कूल हले पियो, 50 ॿार हिंदू कम्यूनिटी जा पढ़नि पिया, पर उन में जेके 2 टीचर ड्यूटी ॾियनि था ऐं जेके ॿारनि जो किताब वग़ैरह जेके उहे समूरा हिकिड़ो मुस्लमान दोस्त आहे, उहो उन्हनि खे पघार ॾिए थो ऐं उहो उन्हनि खे किताब वग़ैरह वठी ॾिए थो। माना स्कूल जो सॼो इंतिज़ाम उहो मुस्लमान दोस्त हलाए थो, उहो हिंदू कम्यूनिटी लाइ मंदर में स्कूल हले थो। इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे प्रमोट कयो वञे। इन्हनि शयुनि खे जिन शयुनि में मोहबतूं आहिनि, जिन शयुनि में असांजो इस्लाम कोड में मिसाल तौरु जेको हिकिड़ो मंदरु आहे, जंहिं मंदर में असांजे शहर में जेके बि उते जे माण्हू जेके ईंदा आहिनि ॿारड़ा जेके 12 ॾींहं खां पढ़णु ईंदा आहिनि, ॿिए पहिरें ॾींहुं मानी उन मंदर में वञी खाईंदा आहिनि विदाउट एनी कंहिं बि कास्ट क्रेड या रिलीजन जे फ़र्क़ खां सवाइ। त इन क़िस्म जूं शयूं आहिनि उन्हनि खे जेको सो पखेड़ियो वञे। साॻिए नमूने सां मिसाल तौरु ईदी साहब जेको कमु कयो पॉज़िटिव सॼे मुआशिरे लाइ कमु कयो, या जेको आहे सो सैलानी वारा जेको कमु कनि पिया, त इहे समूरा कम उहे आहिनि जेके इंसानियत लाइ कमु थियनि था। इन्हनि कमनि खे वधीक प्रमोट कयो वञे, इन क़िस्म जे मिसालनि खे वधीक प्रमोट कयो वञे त जीअं मुआशिरे में सुठियूं ॻाल्हियूं बि अॻिते अचनि। नेगेटिविटी त तमामु घणी थी वई। अच्छा, त अॼुकल्ह कुझु कम्युनिटीज़ में इदारनि में जेका इंटरफेथ हारमनी ते कमु थिए थो, मुख़्तलिफ़ जेके आहिनि माण्हू जेके आहिनि मज़हबनि जा ऐं सोसाइटी सां रिलेटेड आहिनि उहे गॾिजी वेहनि था, त तव्हां छा था सम्झो त इन सां जेको आहे कहिड़ो सोसाइटी खे वॾे मां वॾो बेनिफिट थींदो? सर, इंटरफेथ हारमनी ई असांजे बहितर ऐं ख़ुशहाल ऐं मुहबत भरे मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। मां जंहिं ख़िते सां तालुक़ु रखां थो थर में, उन में असां वटि जेको आहे सो छा थींदो आहे, असां छाकाणि त हिंदू माण्हू जेके आहिनि उहे नियाणियूं जेके आहिनि उहे वेझनि रिश्तनि में न पढ़ाईंदा आहियूं, त परे पढ़ाईंदा आहियूं। त असांजो इहो हिकिड़ो रवाजु आहे त असां पंहिंजी नियाणी जिते पढ़ाईंदा आहियूं उते असां कंहिंखे गोद ॾींदा आहियूं। इहो पुराणे ज़माने जो रवाजु, जॾहिं कम्यूनिकेशन एतिरी न हुई, माण्हुनि जा अचु वञु सहुलियत न हो, त बाबा जेकॾहिं वालदेन न पहुची सघनि त तव्हां हिते उनजा वालदेन आहियो। असांजे केतिरनि हिंदू नियाणियुनि खे जेको आहे सो मुस्लमाननि दोस्तनि खे गोद ॾिनल आहे, त उन्हनि खे जेको आहे सो होली दिवाली ते बि कपिड़ा मिलंदा आहिनि, ईद बरात ते बि मिलंदा आहिनि। इहो असां हमेशह जेको आहे हिक ॿिए सां गॾु रहिया आहियूं। हमेशह असां तव्हां जेकॾहिं जोग शरीफ़ वेंदो शाहनाज शहीद जे मज़ार ते या सचल सरमस जे मज़ार ते, त असीं दफ़न बि गॾु थिया पिया आहियूं। त इहो असांजो सिंध जो हिकिड़ो हमेशह सूफ़ियाणो रूह रहियो आहे, हमेशह मुहबत वारो रूह रहियो आहे। असां ठीकु आहे, तव्हां मस्जिद में वञो था ऐं मंदर में वञा थो, उन हद ताईं असां अलॻि आहियूं। बाक़ी असांजा जीन्स बि साॻिया आहिनि, असांजी उथियाक बि साॻी आहे, असांजी पोशाक बि साॻी आहे। इवन शादी ग़मियुनि में असांजूं रस्मूं रुॻो असां फेरा खाईंदा आहियूं, तव्हां निकाह कराईंदा आहियूं, बाक़ी सभुरियूं रस्मूं साॻियूं आहिनि। असीं उहे ई हिन जेको सो धरती जा माण्हू आहियूं। विच में कुझु जेको आहे सो ग़लति फहमियूं थियण जे करे या कुझु वाक़िया थियण जे करे शयूं जेको सो थोरियूं घणियूं विखरियूं हुयूं, पर उहे शयूं एतिरे हद ताईं न विखरियूं आहिनि जो उनखे वरी वापसि समेटे न सघिजे। ऐं हींअर उनखे शयुनि खे जेको सो बहितर करण जी न सिर्फ़ु फ़र्दी सतह ते, कम्यूनिटी जी सतह ते, पर इज्तमाही सतह ते, रियासती सतह ते बि कोशिशि थिए थी। ऐं ईअं ई गॾु रहण सां, ईअं ई हिक ॿिए खे जेको आहे सो क़दुरु करण सां, ईअं ई हिक ॿिए जे कम जी तारीफ़ करण सां, हिक ॿिए सां मुहबत करण सां ऐं हिक ॿिए जो भलो चाहिण सां असांजो भलो थींदो, मुआशिरे जो भलो थींदो, हिन मुल्क जो भलो थींदो। त सर, आख़िर में मां चाहींदुसि त तव्हां जेके बि ज़िंदगी जा तजुर्बा आहिनि उन्हनि मां तव्हां असांजे यूथ खे, स्पेशल यूथ, छाकाणि त असां खां पोइ जेका उहा यूथ ई हिन मुल्क जे लाइ हिकिड़ी सुठी ऐं पॉज़िटिव रस्ता खोलींदी, उन लाइ को पैगाम ॾियो जंहिंसां हू सोसाइटी में मुहबत ऐं अमन खे वधि मां वधि प्रमोट कनि। यूथ लाइ मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम जेको सो पैगाम इहो आहे
त हीउ जेको डिजिटली सोशल मीडिया आहे उहो सिर्फ़ु विंदर जो कमु न आहे, उहो तव्हांजी तइलीम जो कमु आहे, उहो तव्हांजी जेको तइलीमी इस्तेदाद वधाइण जो जेको ज़रियो आहे तव्हांजे लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में तालीम जा तरबियत जा दरवाज़ा खोले थो। हज़ारे क़िस्म जूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, हज़ारे क़िस्म जी इल्मु जेको आहे, जेको तव्हां आम किताबुनि उन्हनि ताईं तव्हांजी पहुच न आहे, उहो बि तव्हांखे डिजिटल मीडिया ताईं उन्हनि तां जेके मिलनि था, उहे टूल्स तव्हांखे मिलनि था। तव्हां उनजो पॉज़िटिव इस्तेमालु कयो। हिकिड़ो कलाकु अधु कलाकु तव्हां भले जेको सो पंहिंजी जेका विंदर ऐं विरूं ते ॾियो, पर जेको वधि खां वधि उनजो इस्तेमालु आहे उहो पंहिंजी तरबियत, पंहिंजी बहितरी जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरी लाइ ॾियो। तव्हांजो जॾहिं मुस्तक़बिल सुधरंदो त ऑटोमेटिक असांजे मुल्क जो मुस्तक़बिल। वॾी महिरबानी सर, तव्हां पाण क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, इंशाल्लाह वरी प्रोग्राम में कंहिं नए महिमान सां गॾु हूंदासीं। अॼु तव्हां स्पेशली जर्नलिज़म में ॾिठो त असांजा जेके सोशल नेटवर्क्स आहिनि उन सां गॾु जेके ब्रॉडकास्टिंग आहिनि या प्रिंटिंग जो सोर्स आहिनि, उन में बि असां कीअं बहितरी आणे सघूं था ऐं कीअं असां सोसाइटी में हिकिड़ो सुठो माशरो क़ाइमु करे सघूं था। महिरबानी।